हाफ़िज़ अब्दुर्रहमान जूने जो सवाल किया है त मामू ज़ाल के तलाक ॾे त भाणे जे लाइ निकाह जो हुकुम छा आहे, जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं मामू वफ़ात करे वियो आहे या पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾेई छॾी अथई ऐं उन औरत इद्दत ख़तमु करे छॾी आहे ऐं उहा औरत हिन छोकिरे जी मुहर्रमात में बि शामिल न आहे त इन सूरत में उहो छोकिरो यानी भाणे जो मामे जी ज़ाल सां निकाह करे सघे थो। हिन जो सबबु इहो आहे त मामू जेकॾहिं वफ़ात करे वञे या उहो पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾे ऐं उहा इद्दत ख़तमु करे छॾे त उहा अजनबी औरत आहे ऐं अजनबी औरत सां निकाह करण में को बि हर्ज नाहे, करे सघे थो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में इरशाद फरमायो आहे त फ़नकिहू मा ताब लकुम, जेके अव्हांखे पसंदि अचनि औरतूं उन्हनि सां अव्हां निकाह कयो। इन जे करे उहा अजनबी औरत आहे, उन सां निकाह करणु जाइज़ आहे। हा, जेकॾहिं मामे जे निकाह में आहे उन सूरत में निकाह करणु जाइज़ न आहे। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं मामे उनखे तलाक ॾिनी आहे, इद्दत में आहे, इद्दत में बि उन सां निकाह करणु जाइज़ न आहे। वल्लाहु आलम बिस्सवाब।